थोड़ो तन्हाई में वही सोच, हाँ, थोड़ो तन्हाई में वही सोच। ओए अरे ये गोबा करना है, हाँ ही लत ठका कर रहे हैं ता सब भला इतने मुँह वांगी गोबर ईंदा छा? मां भी नक में तो जे ता भी तवजो हेड्स। थोड़ो तन्हाई में वही सोच, हिमल मुझी अखियूं खुलियल न, रब न करे ये अखियूं तुझी बंद थियन, वरी ये अखियूं तुझियूं कबर में खुलन त पोइ छा थींदो तुझो? हाँ? रब न करे, रब न करे ये अखियूं तुझी बंद थियन। मौत जो मज़ो त सभिनी खे वठिणो आहे, कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। हे वक़्तु अहिड़ो आहे, हिन वक़्त में बेहयाई आम आहे, चोटी ते आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हि बि सची थी आहे। कहिड़ी? प्यारे आका मुहम्मद 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 रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे, जॾहिं मुंहिंजी उम्मत में बेहयाई वधंदी वेंदी सो अल्लाह जे तरफ़ खां ॿ अज़ाब नाज़िल थींदा। अथी कारो मिर्च त खणी वञो साहब। है अल्लाह, लॻे थो रब मूंखां नाराज़ थियो आहे, जंहिंजे करे मुंहिंजी निड़ी में फॉल्ट पियो। रब पाक जे प्यारे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान, जॾहिं मुंहिंजी उम्मत में बेहयाई वधंदी वेंदी सो रब जे तरफ़ खां ॿ अज़ाब नाज़िल थींदा। वो कहिड़ो? नंबर 1 ते नौजवाननि जा लाश कुलनि ते खणी क़बर जी तरफ़ रवानगी कंदा। नंबर 2, अहिड़ी बीमारियूं नाज़िल थींदियूं जंहिंजो को इलाज बि कोन हूंदो। रब जो कसम, कसम तो खड़ी ॻाल्हि ॿुधायां, ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। अहिड़ी बीमारियूं फैलिजी बि वयूं, कहिड़ी? डालासन, गुर्दा फैल, हाँ, ब्लड कैंसर। हाणे त वरी अहिड़ी बीमारियूं थी आहे, गिटे ते गोड़ो तो निकिरे तो पेर ताणी तो लड़के, अहिड़ी इहा बीमारी निकिती आहे। अल्लाह माफ़ करे, रब्बुल आलमीन माफ़ करे। रब जे प्यारे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान सचो, साईं जन जा लफ़्ज़ सचा। न कयो बेहयाई खे आम। थोड़ो तन्हाई में वही सोच जाए, हिनमहिल त मुंहिंजी अखियूं खुलियल आहिनि, मोबाइल हथ में आहे, मुंहिंजी इहे अखियूं बंदि थियनि, बाद में क़बर में अंदरि खुलनि सो बाद में मुंहिंजो छा थींदो? यादि रखो इंसान, रब चवे हई अल सलाह, हई अल सलाह। अचो इंसान कामयाबी जी तरफ़, अचो भलाई जी तरफ़। रब छा थो चए? अचो कामयाबी जी तरफ़, अचो भलाई जी तरफ़। अरे बंदा पढ़ नमाज़ त क़बर बि ख़ुशहाली थी। पढ़ नमाज, नमाज मता या आख़िरी हुजई नमाज। रब सां सचा थियो, रब सां, रब रब्बुल अर्शिल अज़ीज़ गफ़ूर रहीम थे। वञ अल्लाह जी दरबार में रब खां माफ़ी घुर, रब माफ़ भी कंदो थे। अरे बंदा माफ़ियूं भी घुरे, वरी गुनाह भी करे, इहा त अल्लाह सां मज़ाक है। रब 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 मज़ाक बर्दाश्त न कंदो तई। अल्लाह
अरे रब नाराज़ थींदई त अहिड़ी बीमारी मुब्तला करे छॾींदई। रब ॾिसे थो आख़िरत ताणी जान बि न छॾे सघंदई। अरे ए इंसान रब चवे मां गफ़ूर रहीम बि आहियां, यादि कर मां वाहिदुल क़हार बि आहियां। हाय हाय हेॾे ॾिसो मुनाफ़िक़ हो, ॾिसण में त वॾा आशिक़ रसूल हो, अंदर जा त वॾा इहे ड्रामेबाज़ हो। न कर न कर, रब तो चवे रख अंदर खे साफ़ त कया माफ़। रब ॾिसंदो आहे अंदर खे। तव्हां वरी दुनिया वारनि खे ॿाहिरों था ॾेखारियो। ये जेके ॿाहिरों तव्हांखे वॾा इहे चिटरा साफ़ लॻनि, इहे वॾा अंदर जा हरामी हूंदा अथव, टाप जा हरामी हूंदा अथव। ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, भले मूंखे गोलियूं हणो न पिया, भले मौत अचिणो आहे न कॾहिं कॾहिं। सच ॻाल्हायां त भले उहो मौत अचे त अल्हम्दुलिल्लाह क़बर में सुकून त ईंदो। हाँ सुब्हान अल्लाह या रब्बिल अर्शिल अज़ीम, सुब्हान अल्लाह या रब्बिल अर्शिल अज़ीम, सुब्हान अल्लाह या रब्बी।